अस्सलाम वालेकुम, हैदर कादरी इज़ हेयर। जेकॾहिं अव्हां खे बि आहे शौक़ु सुपरस्टार थियण जो त पोइ KTN खणी अची रही आहे अव्हां जे शहर में सिंध सुपरस्टार। निर्मा, ही मुझो ख्वाब हुयो तो मां तो जड़ी छोकरी से शादी किया। आज मुझो ख्वाब पूरो थियो। आज मैं पंहिंजो पाण खे ॾाढो खुश नसीब तो समझा जो तो जड़ी कुंवार जो घोट थियो आया। हेलो छा? Oh shit. गुलाम मुस्तफ़ा, इन्हनि पंहिंजे वॾे जो नालो ॿुधायो या न? बात खोलींदा सर, पर हुन में थोरो टाइम लॻंदो। साहब, तव्हांजी मार में वॾो मज़ो आहे। दिलि थी चए तव्हां मार ॾींदा रहो ऐं असां खाईंदा रहंदासीं। साहब, असांखे त ॾाढो मज़ो थो अचे। जेसीं ताईं ज़बान न खोलनि न तेसीं ताईं कुटींदा रहनि। हू चवंदा न आहिनि त पुलिस जी मार माना मुद्दे जो बुखार। गुलाम मुस्तफ़ा, इहो मज़ो जारी रखो। मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे पूरो टाइम आहे। पंहिंजो कमु जारी रखो। ओके सर। आसिफ ऐं ख़ालिद ते यकीन है वो पंहिंजी जान ॾेई छॾींदा, पर मुंहिंजे ख़िलाफ़ ज़बान न खोलींदा। छो त उन्हनि खे ख़बर आहे दादा अहिड़ी ज़बान कैंची से नाहे कटींदो, पर हथनि सां उहा ज़बान काकड़े खां छिके कढींदो आहे। असां तव्हांजा साथी रुक जा ठहियल आहियूं दादा। हा दादा, असांजा जज़्बा पहाड़नि खां बि मज़बूत आहिनि। वॾी कोशिशि कयो, ज़ोर सां लायो, उन्हनि खे आज़ाद कराए छो। हाज़िर दादा, हुकुम जी तामील थींदी इंशाअल्लाह। सुभाणे राति आसिफ ऐं ख़ालिद असां सां हूंदा। जी 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 सर। हाँ सर, मूं टैक्स वग़ैरह पेड करे छॾियो आहे। ऐं हा सर, ॿियो अव्हां जे लाइ इतला आहे त इहा फैक्ट्री मूं सेल करे छॾी आहे। महिरबानी सर, महिरबानी सर। निर्मा पुट, छो भला अव्हां उदास नज़र पिया अचो? ऐं हा, खुरम बि नज़र कोन पियो अचे। किथे आहे मुंहिंजो सनन ला? पापा, खुरम कंहिं कम जे सिलसिले में ॿाहिरि वियो आहे ऐं मूं सोचियो त पापा ॾांहुं थी अचां। बस थोरी उदासी हुई, हाणे ख़तम थी वई। सुठो कयो पुट, मूंखे बि तव्हांजी सिक लॻी हुई। पंहिंजाइप जी उकीर थींदी अजीब आहे। जी पापा, हाणे मां तव्हांजे लाइ ऐं पंहिंजे लाइ चांहि थी ठाहे अचां। बाबा, तो त मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि छिनी अथई। पोइ देरि छा जी आहे, जल्दी में चांहि त करे अचु बाबा। हेलो, इन्हें जोड़े
जी साहब। साहब तव्हांखे अॼु कोन छॾींदो, थी सघे त तव्हांखे अॼु हाफ फ्राई करे। जे तव्हां 10,000 ॾियो त तव्हांखे हितां भॼाए सघां थो। नौशी छा थी महसूसु करी? पाण खे मंज़िल जे क़रीब थी महसूसु कयां। करेक्ट। बस थोरो सब्र कर। पहिरें निर्मा जे पीउ खे पूरो कयो ऐं पोइ निर्मा खे उनजे पीउ ॾांहुं मोकिलिबो ऐं पोइ उन समूरी मिल्कियत जो अकेलो वारिस मां हूंदुसि। अई हा, ॻाल्हि ॿुधी छॾ मासाद, तुंहिंजी अकेली वारिस मां आहियां। इन ॻाल्हि खां पोइ पाण ॿई शादी कंदासीं। ऑफ कोर्स, व्हाई नॉट। छा ॻाल्हि आहे खुरम? नौशी थोरी परेशानी आहे। परेशानी कहिड़ी? मुंहिंजा कुझु साथी पुलिस खे हथ अची विया आहिनि। वेरी सैड, इहो त तमामु बुरो थियो। भला का कोशिश कई अथई? कोशिश त जारी आहे। ॾिसूं असांजी कोशिश कहिड़ो थी रंग लाए। निर्मा अचण वारी हूंदी, हाणे मां हलां थी। पर सुभाणे निर्मा जे पीउ जा महिमान हूंदासीं, इहा ॻाल्हि यादि रखजां। ना मासात न, खुरम कॾहिं बि अहिड़ा मौक़ा मिस कोन कंदो आहे। ओके बाय, हाणे मां हलां थी। ठीकु आहे मासात, चङो बाय। जी साहब। साहब तव्हांखे अॼु कोन छॾींदो, थी सघे त तव्हांखे अॼु हाफ फ्राई करे। जे तव्हां 10,000 ॾियो त तव्हांखे हितां भॼाए सघां थो। सोचो न, जे हाणे न अथव त पोइ ई ॾिजो। 10,000 छा, 50,000 ॾींदा साईं। साहब असांखे आज़ादु कर। पर ॾिजो सही, तव्हां ते मां एतबार थो कयां। हिन कम खां पोइ मुंहिंजी नौकिरी बि वञी सघे थी। ठीकु आहे साहब। तॾहिं ही ॿाहिरि निकिता अथव, तव्हां तयारु रहिजो। तव्हां भई गॾु सुबुह अधु राति जो? निर्मा किथे आहे? अंकल, निर्मा पंहिंजे घर में आहे ऐं बिल्कुलु ख़ैरियत सां आहे। तव्हां परेशान न थियो। तव्हां हिते छो आया आहियो? तोखे ॿिए जहान जो सैर कराइण लाइ आया आहियूं। ख़ामोश कमीना, पंहिंजो लहजो ठीकु कर। मां हींअर ई थो पुलिस खे घुरायां। वीचारे खे टियों भेरो दिल जो दौरो पियो ऐं पंहिंजे माल खे हक़ीक़ी समझ मिलियो। हिते कीअं पहुता आहियो तव्हां? दादा, सिपाही सां ॾेती लेती करे हिते पुगाऊं। हा दादा, सिपाही खे 50,000 जो आसरो ॾिनो आहे, पोइ छॾियो अथई। ख़ामोश कमीना, वॾा के बेवकूफ़ आहियो।